सेज हयाती। जॾहिं सर इन खां अॻु में लौंग ऐं रेशम जी शादी थी वञे ऐं असां हथ मलींदा रहूं, मां इन खां अॻु में कुझु न कुझु करणु चाहियां थो। मुझे न साईं, तव्हांखे कुझु करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? गुलज़ार वेठो आहे न, पाण ई झुगो झण कंदनि। जॾहिं सर गुलज़ार जी दाल कोन करंदी, मूंखे ख़बर आहे त काबू खान वॾी रिप आहे। इन काबू खान सां साम्हूं विढ़ण लाइ ॿ दलियूं घुरिजनि, ॿ दुश्मननि सां विढ़ण लाइ बि प्लानिंग करणी पवंदी आहे। जॾहिं सर मुंहिंजो ख़्यालु आहे हिकु दफ़ो पाण हली खेसि शिकायत खां आगाह कयूं, पोइ जे असां कुझु बि न कयो न, असां ते मयार कोन रहंदी ऐं फ़ैसिला बि मार कोन खाईंदासीं। बाबा साईं, हूअं वरी असां कहिड़ो फ़ैसिलो खटियूं वेठा आहियूं? चवंदा आहिनि त डंडे सां न विढ़ी सघिजे त लफ़्ज़नि सां त विढ़ी सघिजे थो न। बाबा साईं, पोइ पाण खे छा करणु घुरिजे? बाबा हाली त पांजारी में डुकूं, जेको ॾाढो सो गाबो। बाबा साईं पंहिंजो पासो ॾोहिणे वारो आहे। बाबा साईं हू हुन थंभरे वारे पासे ॾो, ऐं ॿियो त असांजा माण्हू हुन पासे ॾो देरो ॼमायूं वेठा आहिनि। जे फ़ैसिलो रखी विधाई न त अहिड़ियूं मौजूं ॾेखारींदो आहे, अॼु राज बाबा न कई न त मुंहिंजो नालो बि मुंजन न आहे। बाबा साईं पोइ त जी बिस्मिल्लाह। सुभाणे पाण काबू खान वटि हलंदासीं। ठीकु आहे। मुझे ख्याल में हाणे काफ़ी बहितरी आई है। पर डॉक्टर साहब, हिन त अञा कुझु ॻाल्हायो ई कोन्हे। अवां मरीज़ा के पुराणी जाइन ते वठी वञूं, जिते हिन जूं यादूं वाबस्ता हुजनि, या का अहिड़ी शइ ॾेखारियोसि जंहिंजे ॾिसण सां हिन जो सख़्तो टुटी वञे। पर डॉक्टर साहब, इहो इलाज घर में बि करे सघिजे थो? हा हा, छो न। पर हिकिड़ी ॻाल्हि जो अव्हांखे ख़्यालु रखिणो पवंदो त मरीज़ा जे निंड में रुकणो न पवे, पोइ भली छो न निंड जी इंजेक्शन कराइणी पए। ठीकु आहे डॉक्टर साहब, असां पाण में सलाह करे डॉक्टर आफ्ताब खे एतमाद में वठी को फ़ैसिलो करे था वठूं। ठीकु आहे, इहो अव्हां जो मसइलो आहे। हाशिम, जेकॾहिं ससुई जो इलाज इहो ई आहे त पोइ असांजो एतिराण फज़ूल आहे। बहादुर, मां पाण ईअं थो चाहियां, ससी जेकॾहिं घर में हूंदी न त इन भॼ टुक खां बची पवंदासीं ऐं कमकार सां बि मुंहुं ॾेई सघंदासीं। ठीकु आहे हाशिम, मां डॉक्टर आफ्ताब सां ॻाल्हायां थो। असां अॼु शाम ई ॻोठ हलंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भले करें, भले करें। बाबा मुझे न साईं, बाबे वांगुर मुझे भुत ते भी टिंडणी थी चढ़ने। मुझे न लगे तो त तुझे इन हमरा जी तबियत कुछ ठीक नहीं। काबू खान अॼु असां इन करे हिते आया आहियूं त असांखे ख़बर पई आहे त तूं लौंग ऐं रेशम जी शादी कराए रहियो आहीं। तव्हांखे ख़बर आहे रेशम मुझन साईं जी भाॼाई आहे। हा भाॼाई। हाँ, खबर आहे मूंखे। इन जे बावजूद बि अवां अहिड़ो क़दम खणी रहिया आहियो, इन जो नतीजो ॾाढो बुरो निकिरंदो। न, मुझे न धमकी न। सोडा हाँ त मुझे न लौंग ऐं रेशम जेकॾहिं पाण में राज़ी आहिनि, शादी करण चाहिनि था त मां त उन्हनि खे रोके कोन थो सघां ई नहीं, तूं उन्हनि खे रोके सघीं थी। मां रोकींदुसि। रेशम असांजी लॼ आहे ऐं लौंग उनखे अगवा करायो आहे। कंहिंजियूं ॿ ॻाल्हियूं तव्हांखे ॾियणियूं पवंदियूं। जे ॻाल्हियूं करण आया आहियो त मां ॻाल्हियूं करण लाइ तयार आहियां, पर जेकॾहिं छेड़ो करण आया आहियो त उहा ॻाल्हि कयो। ऐसा काबू खाना बन नहीं बनते मारू सिर ॾींदान सिर। कंहिंजी बनी कंहिंजी वनी।
छा थियो अथई ॾे मथो ख़राब थियो अथई या सोडा बाबा मूं चयो न ही असांजो तॾो आहे ऐं असांखे हर हाल में पंहिंजे तॾे जो मान रखणो आहे ऐं ही त बाबा असांजा महिमान आहिनि। काबू खान मूंखे फ़ैसिलो घुर्जे लौंग वारनि खां ऐं हा ॿ ॻाल्हियूं तोसां बि थींदियूं। मुंहिंजो मां तयारु आहियां ऐं हा तेसीं ताईं शादी न थींदी पाण जल्द मिलंदासीं। अच त निज़र लोंगा खेर ताहे मायूस छो आई रेशम पंहिंजी किस्मत में अलाए छा लिखियल आहे। छो वरी छा थियो आ उतां किथे मुजन वारा आया हिते रेस वट कीअं मुजन साईं जो साॻो रिंगट त रेशम असांजो नंगा। केर मुझे न खायो पुछे न पियो ताके नग रखण ईंदा आहिनि। मां साथ मुझे सामू रेस काबू खान न त अहिड़ी मुद्द जी ॿुधायां असां त यादि करे हा। ॿियो छा पियो चए मुजन वरी भोतार खे पियो चवे मुजन त तूं असांजो ॾोही असांखे फ़ैसिलो ॾे। पोइ रेस छा चयनि रेस पाण ॿुधायसि त लोंग मूं वटि दांह खणी आयो त मुजन असांखे माराइण थो चाहे। कोई मुजन साईं कहिड़ो जवाब ॾिनो ये गिझा वारा चक त लोंग रेशम खे भॼाए खणी आयो आहे। भला जे तूं मूंखे भॼायो आहीं त इन में उन्हनि जो छा। बस इहो ई चोर कुते वारो चक। कोई आख़िर लोंग छा थियो मुजन चयो आहे त पहिरियां फ़ैसिलो कयूं पोइ निकाह थींदो। मुजन ईअं थो चवे छो को मुंहिंजो वारस आहे छा। बहरहाल रेशम फ़ैसिलो थींदो। मां न कंदसि इन लोपीअ सां फ़ैसिलो। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। मां सिर्फ़ु तोसां शादी कंदसि बस। पर मां साथ ॻाल्हियुनि खे त चिंडणो पवंदो न। इहे न थींदो लोंग। रेशम मञा थो त जीअं तूं चाहींदीअ तीअं थींदो पर चङनि खे पुठी त न ॾियूं न। चइबो त जो मुजन साईं जलाली में हो न अहिड़ा पाणी करामत पीर ॾेखारिया न एहसान साईं। खानू उहो तूफ़ान ईंदो ऐं उहो तूफ़ान काबू खान जे झुगे खे असुल झण करे छॾींदो। चङो थियो जो खैरन सां मोटी आया हो। मूंखे त यार ॾाढी गणती थी पई। खानू मूं सम्झो त ज़रूर फछरी थींदी पर यार काबू खान समझी वियो। भला छा चयो काबू खान मुजन साईं खे। खानू मुजन साईं त काबू खान खे असुल सुक करे छॾियो। चने सर मां त हिते ई समझी वियो हुअसि छो जो मुजन वरी जलाली में निकितो हो। भला ॿुध ॻाल्हि कहिड़ी बीहाराया हो। फैसले थियण ताणी लोंग ऐं रेशम जी शादी कोन थींदी। वाह मुजन साईं वाह। खानू मुजन साईं काबू खान खे सौ सुधो चई ॾिनो चयसि त तूं हिन कम में मुलवस आहीं ऐं इहो बि चयईंसि ॿ ॻाल्हियूं तोसां बि थींदियूं। चने सर पोइ त कुकड़ ते मींहुं पइजी वियो हूंदो। चने सर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा। खानू कहिड़ी ॻाल्हि। चने सर तो सवेर चयो सोढो बुत हो इहो वरी की पतो। अरे चरिया ॾिसे तो नंढे वॾे ॿार खे फोन लॻी पई आहे ज़रूर का फोन कई हूंदईसि पर तव्हांजे हलण जो अॻुवाट इतला त कोन मिलियो न। खानू सोढो जॾहिं विच में पोगल आहे न यकीन करे त अहिड़ी बि कावड़ अचे उते जो उते फिट मारियासि पर छा कयां यार। मुताबिक़ वकील सां मिली आयुसि। छा चयो वकील। अवां छोकिरी खे वठी अचो त जज जे साम्हूं बयानु करे लेटर वठी छॾियो। ॿियो छा चई। बाबा साईं ॿियो इहो चई त लेटर खां पोइ इहो बयानु अव्हांखे अख़बार में ॾियणो पवंदो। इन जो ज़िमो पाण न खईं छा। इहो बि ज़िमो खईं पर असांखे सिर्फ़ु रेशम खां सही वठणी पवंदी। ठीकु आहे इन कम में देरि न थियणु घुरिजे। सोडा तूं हीअं कर जो लोंग खे घुराए सॼो मामिलो सम्झाए छॾींसि। हुन खां पोइ छा करिणो आहे बाबा साईं। बयानु थी वञे त पोइ तूं मुजन ॾांहुं हकले वञजांइ ऐं चइजांसि त असां फ़ैसिले लाइ तयारु आहियूं। जिते बि फ़ैसिलो मुक़ररु करे असीं ज़रूरु ईंदासीं। जेको हुकुम बाबा साईं।
सोडा भला हाशिम वारनि सां राब्तो थियो अथई? न बाबा साईं, अञा को राब्तो न आहे। तो मुंहिंजी ॻाल्हि दिलि में त न थी आहे न? न बाबा साईं, अवां कहिड़ी ॻाल्हि था कयो? अवां मुंहिंजा वॾा आहियो, अवां जी ॻाल्हि मां दिलि में कोन थी। सुभाणे को सखणो जुमिलो उछले छॾे त पोइ मरी त असां वेंदासीं। अम्मा पानी ढुक पी चलो हिचकी लही वेंदे। बाबा वॾा अलाए कीअं यादि कयो आहे मूंखे? हिकु ॿ नालो खणी खण। हाशिम खे 2 ॾींहं थी विया आहिनि, शायदि उन यादि कयो हुजे। बाबा वॾा तू अस्पताल में अलाए कहिड़ी परेशानी में हूंदो। ससी ससी तू अची वई? तू ठीक है? ससी तू अची वई? मां भी चवां तो मूंखे हेॾी छॾाई कोन थी। हाशिम मुंहिंजी ससी अञा ठीक न थी आहे छा? हा दा अञा ठीक न आहे थी, पर अॻे खां बहितर आहे। हाशिम डॉक्टरनि छा चयो? डॉक्टर चयो त हिनखे आराम जी सख़्त ज़रूरत आहे ऐं हिनखे पुराणियूं ॻाल्हियूं यादि ॾियारियो त ही सही थी वेंदी। ऐं जिन माण्हुनि सां हिन जी मोहबत आहे उन्हनि खे हिन जे साम्हूं आणियो। हाशिम असां सभई त हिन जे साम्हूं आहियूं। अदा तूं फिक्र न कर, ससी तमामु जल्द ठीक थी वेंदी। हाणे अखियूं खोले थी, बंदि थी करे, बस अलाह ख़ैर कंदो। अलाह करे त मुंहिंजी ससी जल्दी ठीक थी वञे त कलंदर ते मां पढ़ विझंदसि। आमीन। हाँ हाँ सुठा, पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा त रेशम खे छा करणो आहे, छा चवणो आहे? तूं का गणती न कर, वकील रेशम खे इहो सभु कुझु सम्झाए छॾींदो। तू रुगो कोर्ट हलण जी कर। हल त पहुचऊं, हल शाबाश। हाजी शरीफ के छा थियो आहे? भॼंदो थो अचे? साईं दादा शरीफ जो नालो एतिराम सां वठे, आख़िर बहादुर जो मामू आहे। अहिड़नि मामनि खां त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खैर हाजी शरीफ ॾे ख़बर काॾे निकिरी पियो आहीं? हाशिमा बाबा हाणे तूं ई असांजो वॾो आहीं। सरदार शाह ज़मान खां पोइ तूं ई असांजो सहारो आहीं ऐं इन जे करे तो वटि हली आयो आहीं। हाजी शरीफ ज़मीन त तोखे मिली वई न, बाक़ी छा जॻह आयो आहीं? हाँ साईं दादा, वाकई ज़मीन त मूंखे मिली वई, पर पंहिंजा रिश्ता त वरी बि मोटी कोन मिलिया न। हाजी शरीफ रिश्ता हूअं बि माण्हू पाण विञाईंदो आहे, पर वरी बि माण्हू पाण कोशिश करे त विञायल रिश्ता मोटी सघनि था। हाशिमा मूं त वॾी कोशिश कई आहे बहादुर बच्चे खे राज़ी करण जे लाइ, पर राज़ी कोन थो थिए। जीअं चवे तीअं मां कयां। इहा सोच हाजी शरीफ तोखे अॻु में छो कोन आई? साईं दादा माण्हू धक खाईंदो आहे न, पोइ ई सम्झंदो आहे। हाणे मूं ॾाढा धक खाधा आहिनि। मुंहिंजे नखियुनि ते धुंध चढ़ियल हो, अंधो थी वियो हुउसि मां। पंहिंजे रते जा रिश्ता विसारे छॾिया आहिनि। हाणे होश आयो आहे मूंखे। हाजी शरीफ माण्हू जॾहिं पंहिंजनि खां छिजंदो आहे न त उहो अकेलो थी वेंदो आहे। पंहिंजा वरी बि पंहिंजा आहिनि। हू चवंदा न आहिनि त परायो मारे उस ते उछलाए ऐं पंहिंजो मारे छांव ते उछलाए।
हाशिम तॾहिं त मां तोॾे हली आयो आहियां। मूंखे बहादुर बचो ठाहे ॾे। मूं ते माण्हू खिलनि था हाशिम, मूं ते माण्हू था खिलनि। छा थी पियो जेकॾहिं दुश्मन खिलिया त अॻ में बि दुश्मन जे चवण ते हलंदो आहे। बहादुर बचा मूंखे माफ़ कर। मूंखां जेके बि ग़लतियूं थियूं आहिनि उन जे लाइ मां तोखां माफ़ी थो घुरां। जेको ॾोह ॾंज चवंदे मां भरण जे लाइ तयारु आहियां। मूंखे माफ़ कर, मूंखे पाण खां परे न कर, पाण खां परे न कर। हाजी शरीफ बहादुर तुंहिंजो भाणे जो ये माफ़ी तलाफ़ी तोखे अॻु वठणु घुरिजनि, पर शुक्र थियो वरी बि तोखे सोच अची वई आहे। बहादुर ख़्यालु कईसि बाबा, मामू थे रत जो रिश्तो थे। बहादुर मामो थे अमड़ जो सगो भा, थोरो ख्याल करिस। हाशिम ही त तुंहिंजो बि दुश्मन आहे ऐं तूं वरी अॼु मूंखे इन नाले थो चईं। बेगा दे त ख़बर अॼु ॾाढो परेशान थो लॻी। हिन घर में खेर थी सघे थो? रुगो परेशानी तो आहिनि बेबी। बसरा पंहिंजे मुंहं सां आहे ऐं उन जो भाउ उन जे घर खे खाट हणण जी कोशिश में आहे। ही घर न बेबी पर मेन जो वाड़ो आहे, मेन जो वाड़ो। इहो तूं थो चईं? हाँ इहो ई थो चवां जेको तूं ॿुधी थी। घर खे औरत ई त ठाहींदी आहे बेबी। औरत जे करे ई घर जन्नत बणबो आहे। पर हिन घर जूं औरतूं पंहिंजे घर खे पाण थियूं फिटाइनि। पंहिंजो घर त थियो पंहिंजो, पर पाड़े वारनि जे घरनि जो बि ख़ैरु कोन थियूं घुरनि। जेको ॿियनि जा घर फिटाईंदो उनजो पंहिंजो घर कीअं आबाद हूंदो? हाँ बेगा तूं इहा ॻाल्हि सही थो करीं। अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजो इहो तोसां वाइदो आहे त मुंहिंजे तरफ़ां तोखे का बि शिकायत न मिलंदी। माण्हू घर खे वसाइण ऐं आबाद करण लाइ शादी कंदो आहे बेबी, पर हिते घर खे बर्बाद करण जा रोशा ऐं साज़िशूं रोज़ थो ॾिसां। कबूतर बसरा तुंहिंजी भेण आहे? हाँ इन में को शक कोन्हे, बसरा मुंहिंजी भेण आहे। तूं कहिड़े क़िस्म जो मर्द आहीं जेको पंहिंजी भेण जो घर तबाह करण लाइ रोज़ नवां ड्रामा थो पियो करे? ॿाहिरि त भेनरुनि जो सहारो थींदा आहिनि, ॿाहिरि त कोटनि जूं बाहूं थींदा आहिनि। तूं कहिड़ी मिटी जो ठहियल आहीं? बेगा मूंखे माफ़ कर, मूं तुंहिंजी दिलि रंजाई आहे। मां अंधो थी वियोसि, मुंहिंजी अखियुनि ते दुनिया जो धुंध चढ़ी। बेबी मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि। ही दुनिया लालच ऐं हवस जी ढंढ आहे। हिकु दफ़ो बेगा मूंखे माफ़ कर। बेगा हिनखे माफ़ कर ऐं मूं ते एतबार कर। अॼु ॾींहं खां पोइ तोखे का बि शिकायत न मिलंदी। बेगा मूंखे माफ़ कर। उथ यार बेगा, मूंखे भाकुर पा, मूंखे दिलि सां माफ़ कर। हाँ नहीं अदो नहीं, मूंखे ख़ुदा ई माफ़ तो करे, तूं माफ़ कर। अच 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 माफ़ी ॾे पहिरें बस मूंखे माफ़ी ॾे, मूंखां ग़लती थी वई। जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा त मुंहिंजो सुहिणो साईं हिन रस्ते सां थो अचे त मां सॼे रस्ते सां गुल विछाए छॾियां ऐं तव्हांजे मथां असुल गुलनि जूं पतड़ियूं हुजनि हा, पतड़ियूं। मासी मां हिन जो मथो रत सां गाढ़ो कंदमि। ना मां छॾ ससुई, बस कर। मासी बसरा छॾेसि मुंहिंजे सुहिणे साईं खे। भले मुंहिंजो मथो फाड़े, असुल रत में गाढ़ो करे, भले दिलि जो शौक़ पूरो करे। इहे त सुहिणनि जूं अदाऊं हिन चनेसर खे वणंदियूं आहिनि। मासी बसरा मां चवां थी हथ कट त मां हिन सां ॿ पाणी कयां। वाह 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 वाह, कुर्बान वञा इन्हनि ॿाहुनि तां। काश इन ॿाहुनि में चनेसर जे हथनि जूं चूड़ियूं पातला हुजनि।